अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HR JDO न्यूज़ में आया वज़ीर असां अॼु मौजूदु आहियूं सकरन सोनारा बाज़ार में। 3 ॾींहं मुसलसल लॉकडाउन खां पोइ अॼु ॿीहर जेको आहे सकरन शहर मुकमल तौर खुली वियो आहे। ऐं अचो त ईद जी ख़रीदारी हले पई। दुकानदारनि खां पुछूं था त ईद जी ख़रीदारी कहिड़े हद ते हले पई ऐं महांगाई केतिरी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा तव्हांजो? अब्दुल हफीज़ लाखो। अच्छा हफ़ीज़ साहब, ईद जी ख़रीदारी कीअं पई हले? ईद जी ख़रीदारी बहितरीन पई हले, पर ये जेको लॉकडाउन सिस्टम थियो आहे न, इन ते रहंदो बेड़ो बोड़ो छॾियो आहे। अच्छा, इन में असांखे वापारी बि तंग था कनि त वरी जेके पुलिस वारा बि तंग था कनि। हा वालेकुम। वालेकुम सलाम। किथां आया आहियो? साबरो। अच्छा माशाल्लाह, ईद जी ख़रीदारी करणु। जी जी। पर महांगाई आहे? महंगाई आहे, तो लॉकडाउन लॻो पियो आहे त महंगाई कोन्हे। हा, कोई रमज़ान जी ईद खां जेका हीअ हाणे ईद आहे घणी केतिरी महांगाई वधी आहे? महंगाई वधी वई आहे न बाबा, हीअ लॉकडाउन लॻो पियो आहे, हेॾा होॾा हर शइ महांगी। हर शइ महांगी आहे। अच्छा, लॉकडाउन जे करे? लॉकडाउन जे करे भला कोरोना वायरस आहे? अलाए हिते असां वटि त कुझु कोन्हे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि साईं? साईं ख़ैर आहे। ख़रीदारी कीअं पई हले साईं? ईद जी लॻी पई आहे, लॉकडाउन बि आहे, कोरोना वायरस बि आहे, माण्हू परेशान बि आहिनि। केतिरो असरु पियो आहे महांगाई ते? महंगाई पंहिंजी जाते, पर माल कोन थो मिले। कारखाना बंदि पिया आहिनि, ग्राहक अचनि था 2-3 ॾींहं लाइ, वरी 8 ॾींहं बंदि थो रहे। इन मां दुकानदार सफ़ा तंग आहियूं। महिरबानी करे असांजा दुकान खोलायो, असांजो इहो मुतालबो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? अदा ख़ैर आहे, तव्हां ख़ुशि आहियो? हा माशाल्लाह। सोनो कारोबार कंदा, केतिरो कारोबार मुतासिर थियो आहे लॉकडाउन जे करे? अदा असांजो त इलाही थी वियो आहे तमामु माशाल्लाह। हींअर का शइ ई कोन्हे का वेठा आहियूं वांदा, छो जो सोन थी वियो आहे महांगो, सम्झी, इन जे करे। अच्छा, कारोबार न आहे? कारोबार असां वटि न आहे एतिरो वधीक। अच्छा, माना बाक़ी हाणे चिरोड़ी कारोबार ॿियो त जाम आहे माशाल्लाह। कपिड़े जो कारोबार? जी जी जी। सोने जो कारोबार हींअर बैंड लॻो पियो? न न। जी नाज़रीन, तव्हांखे असां ॾेखारियूं पिया सकरन शहर में, जिते ईद जी ख़रीदारी धाम धूम सां हली रही आहे। मुसलसल 3 ॾींहं लॉकडाउन रहण खां पोइ जीअं ई सकरन शहर खुलियो आहे, तीअं ख़रीदार जेका हुजूम जे सूरत में आया आहिनि हिते, ऐं ख़रीदारी हली रही आहे तमामु घणी। भाऊ छा हाल आहे? सब खैर। नालो छा अथई? सूरज कुमार। ख़रीदारी कीअं पई हले ईद जी? तमाम बेहतरीन पहले शुक्र अल्लाह जो। महांगाई आहे? महंगाई ना है सही, सब कुछ वठे तॾहिं महंगाई ना आहे न। अच्छा, जेको पोइ ईद ते तव्हां 300 रुपए में जूतो ॾींदा हो, हिन ईद ते घणी में था ॾियो? 250 में। कूड़ो थो वणी सच्ची में। अस्सलाम वालेकुम। सलाम। छा हाल आहे? नालो छा अथई? अब्दुल अजीज पड़ियाड़। कीअं पई ख़रीदारी रही अथई लॉकडाउन खुलण खां पोइ? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास हली रही आहे। हिते शहर में वॾी रश लॻी पई आहे, कमकार फर्स्ट क्लास आहे। 7 ॾींहं अञा ॿिया ॾींदा वञनि त अञा वधीक बहितर रहंदो, रश कम थींदी। महांगाई आहे? इंशाल्लाह अञा वधीक आहे। हर कपिड़ो ख़रीदारी कई हूंदी मथां, केतिरो माल महांगो? हर कपिड़ो 10-10 रुपया 20-20 रुपया मीटर चढ़ी रहियो आहे। ऐं घणो चाढ़ियो आहे? असां कोन चढ़ियो, असांजे जेको 15 रुपया चढ़ियो आहे त असां उहो 15 रुपया चढ़िया आहिनि। जेको पहिरियां उहो रेट उहो ई रेट लॻायो। तव्हां ईमानदार दुकानदार? हा, ईमानदार दुकानदार। जी नाज़रीन, तव्हांखे असां ॾेखारियूं पिया सकरन सोनारा बाज़ार में, जिते 3 ॾींहंनि खां पोइ लॉकडाउन खोलण खां पोइ ईद जी ख़रीदारी धाम धूम सां हली रही आहे। माण्हुनि जा हुजूम ऐं हज़ारी माण्हू जेके बाज़ार में आहिनि, पर घणी मां घणी जेका ख़रीदारी हले पई हींअर कपिड़े ऐं जेका असां जूते जी ख़रीदारी हले पई। तव्हांखे असां ॾेखारियूं पिया सकरन सोनारा बाज़ार में जेका माण्हुनि जी रश आहे, तमामु घणी ईद जूं ख़ुशियूं आहिनि। उन जे करे माण्हू त तमामु बहितर नमूने सां ख़रीदारी कनि पिया, पर महांगाई जेका आहे तमामु घणो उरूज ते पियल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं पई हले ख़रीदारी? सही पई हले, सुठी तमामु बहितरीन पई हले। अगरि ही ख़रीदारी न हुजे हा त असां दुकानदार केॾे वञूं आहे। 3 ॾींहं जेको लॉकडाउन हुयो, शहर बंदि हुयो, उन खां हाणे जीअं शहर खुलियो आहे, केतिरी रश आहे? हींअर तमामु घणी रश आहे, तमामु घणी बेअंदाज़ रश आहे। असां त 6 ॼणा दुकानदार पूरे नथा पई सघूं। जेकॾहिं मुसलसल पूरो हफ़्तो जेकॾहिं लॉकडाउन ख़तमु करे शहर खुलियो त पोइ त माशाल्लाह असां त सुठो कमाईंदासीं ऐं तमामु ग्राहक बि तमामु ख़ुशि पिया थियनि। महांगाई केतिरी आहे? महांगाई तमामु घणी आहे। हा, महांगाई तमामु सामान जेके आहिनि असांजे घणी आहे। बाक़ी सब्ज़ी वब्ज़ी त घटि आहे, बाक़ी असां जेको जनरल जो सामान आहे सभु महांगो थी वियो आहे। हींअर टैक्स वग़ैरह लॻाइण जे हर शइ जा असां तमामु परेशान थी विया वञे। महांगाई आहे पर माण्हू ख़रीदारी कनि पिया। माण्हू ख़रीदारी कनि पिया, माण्हुनि जी दिलि आहे जेकी ख़रीदारी करण लाइ अचनि पिया। अस्सलाम वालेकुम। साईं वाह सलाम। नालो छा अथई भाउ? साईं धनी बख़्श मक्सी खान। कीअं पियो हले हींअर कमु जेको ईद अची विया, लॉकडाउन खुलण खां पोइ केतिरी ख़रीदारी हले? ख़रीदारी अल्हम्दुलिल्लाह एतिरी न आहे, पर जेको लॉकडाउन हो न, इहो इन जे करे अचानक जेको 3 ॾींहं वरी बंदि थी वियो, अचानक रश अची थी आहे, पर एतिरी ख़रीदारी न आहे। माण्हू पंहिंजे खाइण में ऐं पंहिंजे गुरबत में पूरा लॻा पिया आहिनि। सची ॿुधा, सची ॿुधा। सही ॿुधाईंदुसि, छो त मां PTI जो आहियां, तोखे पाण ख़बर आहे। पीटीआर कूड़ कोन हणंदा? न, PTI कूड़ न हणंदा आहिनि। असांजो जेको आहे सच चवंदा आहियूं, सच ॻाल्हाईंदासीं। पीटीआर कूड़ कोन हणंदे? न, असां न हणंदासीं, छो त असांजो इमरान ख़ान जेको आहे न मरकज़ी अॻुवाण आहे, उहो उन जी बाक़ाइदे तव्हांखे पाण ख़बर आहे। जूता सस्ता खपा? हा, उन जो पाण मूंखे इजाज़त थियल आहे त बाक़ाइदे
ग़रीबनि सां रिआयत कर। A4 JD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 JD न्यूज़।